अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद मुंहिंजा प्यारा दोस्तों फ़न जेको हूंदो आहे इंसान खे ॿिनि रस्तनि सां अलाह साईं नसीब कंदो आहे। हिकिड़ो फ़न उहो जेको माण्हू पंहिंजे उस्तादनि खां सिखंदो आहे, पंहिंजे सेखारण वारे कंहिं अकेडमी मां सिखंदो आहे। ऐं ॿियो फ़न जेको अलाह साईं जी हिकु ॾात हूंदी आहे। अलाह साईं जी तरफ़ां जेका ॾात में जेको फ़न मिलंदो आहे उहो अणमाया हूंदो आहे, जंहिंजी का माप को मापो न हूंदो आहे। पोइ उन फ़न जे अचण खां पोइ इंसानु जेको आहे आम मख़लूक में नुमायां लॻंदो आहे, जंहिंखां पोइ अलाह साईं उनखे शोहरत ॾींदो आहे। शोहरत जे पोयां पोइ दौलत बि ईंदी आहे। उन खां पोइ माण्हू पंहिंजे पाण खे संभाले न सघंदा आहिनि। पर असां वटि अॼु अहिड़ी शख़्सियत मौजूदु आहे जो शोहरत अचण खां पोइ, दौलत अचण खां पोइ, अलाह जी ॾात उस्तादनि जी रहनुमाई खां पोइ बि जेको आहे सो कॾहिं बि जेको आहे सो पंहिंजे मथां तकबर ऐं गुरूर खे सवार थियणु न ॾिनो। सदाईं आजिज़ी ऐं मुहबत वारी वाट सां हलंदड़। ऐं तव्हां नोट कयो हूंदो हुन जा जीअं वॾा वॾा या के दोस्त बि हूंदा त हर शहर में ईअं मिसकीन मूं जहिड़ा फ़क़ीर बि हुन जा दोस्त मिलंदा। ऐं जिथे बि वेंदो आहे मुहबत ऐं आजिज़ी हथ जोड़े मिलणु, नंढे तोड़े वॾे सां प्यार ऐं मुहबत सां मिलणु। कुझु ॾींहं अॻे उन असांजे प्यारे दोस्त, असांजे वॾे भाउ जो ऑपरेशन हुयो। असांखे ॾाढी माना ॿुधी करे तकलीफ़ थी। असांजी दिलि खे सुकून न हुयो जेसीं ताईं असां चयो त खेसि पंहिंजे अखियुनि सां ॾिसी ऐं पोइ असां वञी पंहिंजी दिलि खे मुतमिन कयूं त असांजो भाउ ख़ैरियत सां आहे। सो अॼु असां पहुता आहियूं हैदराबाद में असांजे सुहिणे, असांजे महबूब, असांजे दिलबर साईं ग़ुलाम हुसैन उमराणी वटि। ऐं सभिनी दोस्तनि सां गॾु भाउ अलीशेर चांडियो साहिबु असां सां गॾु आहे, भाउ इरफान लाखो असां सां गॾु आहे, साईं उमराणी साहिबु मोहबती माण्हू। या अली मदद हक़ मौजूद साईं जावेद साईं जूं वॾियूं महिरबानियूं, वॾा वॾा एॾा अल्फाज़ असांजे लाइ ॻाल्हायूं ऐं एॾा अल्फाज़ असांजे लाइ ॻाल्हाए असांजी औकात खां वधीक वॾा वॾा मुंहिंजे साईं जन जा, मुंहिंजा ज़रदारी साहिबु दोस्त बिरादर ऐं मुंहिंजा जेके मुंहिंजा महबूब आहिनि, मुंहिंजा पहिरीं महबूब कही आया आहिनि। मूं वटि अल्फाज़ ई कोन्हनि त मूंखे ॻाल्हाइण जो टाइम ई हाणे आहे ई कोन ई सम्झां त जावेद जेको ॻाल्हाए। बहरहाल जावेद तमामु पाण भलो आहे, तॾहिं मूंखे भलो सम्झे थो ऐं तमामु मोहबत तव्हांजूं अहिड़नि महबूबनि जूं साथ ऐं दुआऊं हूंदियूं त ज़ाहिर आहे असां बि ख़ुशि नसीब आहियूं। जहिड़ा पहिरीं मुंहिंजा हमदर्द, मुंहिंजा हम ख़्याल, मुंहिंजे प्यार करण वारा, मूंसां हॾ ॾोखी मुंहिंजा दिलबर जेके आहिनि, मौला हुसैन हिननि खे सलामत रखे। हे मुंहिंजा पहिरीं मुंहिंजा महबूब अहिड़ा दिलबर जो हूंदा, अहिड़ा प्यारा मुंहिंजा गुलनि जहिड़ा दोस्त। गुलाब जा गुल त आहिनि पर हिननि खां वधीक ई गुलाब जा गुल बि न आहिनि। हिननि जूं इलाही महिरबानियूं जो मूं ग़रीब नाचीज़ फ़क़ीर माण्हू खे एॾी इज़त था बख़्शनि। ऐं मुंहिंजा दोस्त जेके बि ॾिसनि था परस्तार जे देश परदेश में, उन्हनि खे बि इहो पैगाम आहे त अहिड़ा दोस्त अहिड़ा नसीबनि वारनि खे मिलंदा आहिनि। हिन मां ख़ुशि नसीब आहियां त मुंहिंजा दोस्त मुख़लिस आहिनि, मुंहिंजा पहिरीं मुख़लिस आहिनि, तॾहिं मुंहिंजी एतिरी इज़त आहे। बाक़ी कोई ॻाल्हि न आहे। कहिड़ा मुंहिंजा पकोड़ा फलनि आहे। ज़िंदाबाद दोस्तो। असां सां गॾु रेस मुमताज़ ज़रदारी ऐं रेस ग़ुलाम रज़ा ज़रदारी असांजो भाउ असां सां गॾु आहे। असांजा दिलबर आहिनि, तिरीन मोतबर असांजा ये साडे अपने आहिनि। मैं खुदा पोहलवे सां ढोले को परे चावण ओ जे कर न परता जे बीहर न परता मैं ट्रीहर भी वनवे सां ढोले को परे। खुश रहो। आई लव यू।